सदर आसिफ अली ज़रदारी 5 ॾींहं जे दौरे ते चीन पहुतल। सदर तरफ़ां चीन जे सूबे हेनान जे शहर चांगशा में हेवी इंडस्ट्री जो दौरो इख़्तियारनि तरफ़ां मुकमल आगाही ॾिनी पई। सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम महमूद सदर आसिफ अली ज़रदारी सां गॾियल मौजूदु हुयो। परॾेही खाते मूजिबि सदर 27 अप्रैल ताईं चांगशा ऐं होनान सूबनि जा दौरा कंदो। 28 अप्रैल खां 1 मई ताईं सानिया ऐं हेनान सूबनि में तरसंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चीनी सूबाई क़यादत सां पाक चीन लाॻापनि बाबति मुलाक़ातूं कंदो, जंहिं दौरान इक़्तिसादी सहकार ऐं सी पैक ते ख़ासि ध्यानु ॾिनो वेंदो। पाकिस्तान अपनी पोजीशन वाजे कर चुका है कि हम हर किस्म की दहशतगर्दी के खिलाफ हैं और एक दहशतगर्दी के खिलाफ जंग भी लड़ रहे हैं और भारत दहशतगर्दी को प्रमोट करता है। और आप देखिए कि भारत का उस गैर जानिबदार और शफाफ तहकीकात की पेशकश का कोई जवाब ना आया और ना ही आना था, क्योंकि उनके हाथ रंगे हुए थे। पहलगाम के जो विक्टिम्स थे उनके खून में। तो जो लोग पहलगाम के वाक़े का निशाना बने उस फॉल फ्लैग ऑपरेशन का, भारत की अपनी सिविल सोसाइटी ने, अपने मीडिया ने, अपने सियासतदानों ने भारत की सरकार को उसका मुर्दे इल्जाम ठहराया। वरना अगर इनके हाथ साफ होते तो ये 1 मिनट लगाते और कहते कि जिसकी तहकीकात करवा ले, मगर इनको पता था कि इनके हाथ रंगे हुए हैं इस साजिश में, तो इसलिए इन्होंने तहकीकात की पेशकश के हवाले से कोई जवाब ना दिया। और ये एक टर्निंग पॉइंट था पहलगाम के वाक़े के बाद, कि जिसके बाद पूरी दुनिया ने कहा कि पाकिस्तान ठीक बात कर रहा है, पानी हमारी रेड लाइन है और हम भारत को हरगिज ये इजाजत नहीं देंगे कि वो अभी दहशतगर्दी करे और पानी को बतौर हथियार इस्तेमाल करे और IWT इंडस वाटर्स ट्रीटी की खिलाफ वर्जी करे। भारत दहशतगर्दी के हथी वठराईंदड़ ऐं पाकिस्तान शिकार आहे। पाकिस्तान दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कंदे क़ुर्बानियूं ॾींदो अचे पियो। भारत दहशतगर्दी जे वाक़िअनि ते न अफ़सोस ऐं न ॻणतीअ जो इज़हार कंदो आहे। पाकिस्तान में दहशतगर्दी जूं कड़ियूं भारत सां मिलंदियूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अता तारण जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदो चवणु आहे त नकुली पहलगाम वाक़े ते भारत पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया, पर वज़ीर आज़म जाच जे लाइ मुकमल सहकार जी आछ कई। पाकिस्तान जे मुतालबे ते भारत पोइ ते हटी वियो। वाक़े ते दुनिया पाकिस्तान जो मौक़ुफ़ मञियो ऐं भारतीय दावा खे रद्द कयो। भारत खे सफ़ारती ऐं ॿियनि मुहाज़नि ते शिकस्त नसीब थी। पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत खां मज़बूत थियो आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में फ़ौज मुल्क जो दिफ़ा कयो। वाशिंगटन में अमरीकी सदर ट्रंप तरफां साफ़े जे मान में आजियाणे दौरान फायरिंग। ट्रंप हमले जा CCTV फुटेज सोशल मीडिया अकाउंट ते जारी करे छॾिया। फुटेज में ॾिसी सघिजे थो त हमलो कंदड़ जवाबदार तेज़ीअ सां सिक्योरिटी चेक पॉइंट ते एहलकारनि मथां फायरिंग कंदे तक़रीब में दाख़िल थियो। फायरिंग जो आवाज़ ॿुधंदे सेक्रेटरी सर्विस जा एहलकार अमरीकी सदर खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि वठी विया। सिक्योरिटी जा एहलकारनि हमले आवर खे गिरफ़्तार करे वरितो। तक़रीब में 2600 खां वधीक माण्हू शरीक हुआ। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त हमले आवर मुख्य दरवाज़े जे मैग्नोमीटर ॾांहुं भॼी वियो ऐं बाल रूम में सेक्रेट सर्विस ऑफिसर खे गोली खईं। अमरीकी सदर ट्रंप फायरिंग कंदड़ हमले आवर जी तस्वीर जारी करे छॾी।
सोशल मीडिया ते जारी कयल बयान में अमरीकी सदर चयो आहे त संदन तकरीब दौरान फायरिंग कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं वटि केतिरा ई हथियार हुया। फायरिंग में हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे। संदसि ख़्याल में हू ई हमलियावर जो हदफ़ हुयो, पर वाक़े जो ईरान जंग सां को बि तालुक़ न आहे। जवाबदार गिरफ़्तारी वक़्तु वॾी मज़ाहमत कई। जल्द पतो लॻायो वेंदो त इहो अकेलो हमलो कंदड़ हुयो या को ॿियो बि साणस गॾु हुयो। व्हाइट हाउस जे आशियाणे में फायरिंग कंदे गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप थी वई, पर ॾेई ख़बरूं इदारे जो चवणु आहे त व्हाइट हाउस में फायरिंग कंदड़ जवाबदार जो नालो कुलथाम एलियन आहे, जेको लॉस एंजलिस जो रहवासी आहे। 31 वरनि जो जवाबदार ग्रेजुएट, पार्ट टाइम उस्ताद ऐं गेम डेवलपर तौरु कमु करे पियो। वाशिंगटन जे मेयर चयो आहे त जांच इदारनि मूजिबि जवाबदार होटल में तरसियल हुयो। उहो मालूम नाहे थी सघियो त हिन हमलो छो कयो ऐं संदसि निशानो केरु हुयो। इन बाबति जांच जारी आहे। फुटेज जो जाइज़ो वरितो वेंदो त जवाबदार कीअं दाख़िल थियो, खेसि सूमर ते अदालत में पेश कयो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां अमरीकी सदर जे आशियाने दौरान फायरिंग जे वाक़िए ते ॻणतीअ जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त व्हाइट हाउस में तक़रीब दौरान फायरिंग जो वाक़ियो दहशतगर्दी जी हिकु ख़ौफ़नाक शिकल आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे सा घटि आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त व्हाइट हाउस में तक़रीब दौरान फायरिंग जे वाक़िए ते सदमो पहुतो आहे। ख़ुशी आहे त अमरीकी सदर ऐं ख़ातून अवल ख़ैरियत सां आहिनि। अमरीका सां माज़ी में कयल ॻाल्हियुनि बेएतमादीअ में वाध कई। धमकियुनि ऐं नाकाबंदी दौरान दॿा में ॻाल्हियुनि जो हिसो नथा बणिजी सघूं। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान वाज़े करे छॾियो। संदसि चवणु आहे त जारिहाना क़दम बंदि थियण ताईं एतमाद बहाल नथो थी सघे। ईरान मसइलनि खे हल करण जे लाइ मुनसिफ़ाणे अंजाम ते पहुचण वारी वाट जी आजियां कंदो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ओमान जो दौरो करण खां पोइ ॿीहर पाकिस्तान वेंदो। ईरानी मीडिया जी दावा। ख़बरूं इदारे जो चवणु आहे त अब्बास इराक़ची पाकिस्तान जे दौरे खां पोइ रूस वेंदो। ईरानी परॾेही वज़ीर पाकिस्तान मां ओमान जे दौरे ते वियो हो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते बयान में अब्बास इराक़ची जो चवणु आहे त हिननि जंग जी मुकमल ख़ात्मे जो फ्रेमवर्क ॾेई छॾियो आहे। ॾिसणो आहे त अमरीका सफ़ारतकारी जे लाइ संजीदा आहे या न। पाकिस्तान जो दौरो फ़ाइदेमंद रहियो। ईरान तरफ़ां खिते में गेॾियल एतमाद ऐं सहकार खे हथी वठाइण जे अज़म जो इज़हार। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरान खिते में इस्तेहकाम ऐं सहकार खे हथी वठाइण खे पंहिंजे परॾेही पॉलिसी जो आम हिसो सम्झे थो। उन मक़सद तहत ई सफ़ारती राब्ता जारी रखिया आहिनि। ऐं गाज़ियाबाद वेझो बीठल ट्रक खे ट्रालर जो ज़ोरदार टकर, हिकु ॼणो फौत थी वियो।
क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर बीठल ट्रक के पोयां टक्कर हयूं। हादसे में ट्रक ड्राइवर मीर ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी थी पियो। हादसे खां पोइ ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इलाज दौरान दम ॾेई छॾियईं। पुलिस जो चवणु आहे त ट्रक ऐं ट्रालर खे तहवील मटी छॾियो आहे।